गुलाब ड्रामे में सोडल सम्झी चुको आहे मुंहिंजो हितां निकिरणु नामुमकिन आहे। बचायां त मां पंहिंजे चाचे खे कहिड़े तरीक़े सां बचायां। तॾहिं हू मंसूर खान सां इहा शर्त रखंदो आहे, मां छोकिरी ॾसि पतो तोखे तॾहिं ॾेई रहियो आहियां, तूं मूंसां वाइदो कर। चाचे आलम खे हितां ज़रूरु छॾाईंदे, मूंखे पंहिंजी ज़िंदगी जी का परवाह नाहे। ऐं हिते मंसूर खान चवंदो, तोखां वधीक सोडल मूं सोचे रखियो आहे, जेको तूं नंढिड़ो सोचियो आहे मां इन खां वधीक कुझु करण वारो आहियां। सोडल चवंदो, ठीकु आहे, मां तो खां मुतमइन आहियां, तोखे मां ॿुधाईंदुसि, ॿियो कंहिंखे न ॿुधाईंदुसि। छोकिरी फलाणी जाइ ते थी, टाइम सां उते पुॼ, मतां उतां निकिरी वञे। थी सघे थो दोस्तो छोकिरी उतां भॼी बि वञे, मंसूर खान खे हथु न अचे, लेकिन इहो 50% चांस आहे हथु अची वेंदी। अहिड़े हिसाब सां सोडल जी बि डिमांड मंसूर खान राज़न वटि रखंदो ऐं सभिनी जी डिमांड रखंदो ऐं सभिनी खे मतिलबु चवंदो, आलम खे बि छॾु, सोडल खे बि ऐं गुलपरी खे बि तलाक ॾियो ऐं पोइ छोकिरी मां तव्हांखे ॾींदुसि ऐं तव्हांजो ठाह बि कराईंदुसि। राज़न ककर वारनि खे अहिड़ो मुतमइन करे वेंदो आहे मंसूर खान, जो हू बिल्कुलु राज़ी थी वेंदा आहिनि फ़ैसिले ते। हू चवंदा आहिनि, सोडल ऐं असां जेको आहे आलम खे छॾियूं था, भई गुलपरी जी जेका तलाक जी ॻाल्हि आहे उहो फ़ैसिले में मसइलो हल कंदासीं। जे फ़ैसिले में ईअं थियो त पोइ असां तलाक ॾींदासीं, जे कूड़ा निकितासीं, जे सचा निकितासीं तलाक न ॾींदासीं। मंसूर खान चवंदो आहे, इहा ॻाल्हि सही आहे, ठीकु आहे, ईअं ई कंदासीं।